नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त कोरोना सिंध में तबाही मचाए छॾी। 24 कलाकनि दौरान 58 मरीज़ फोत, 801 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी आहे। सिंध में 24 कलाकनि दौरान कोरोना जा 1520 नवां केस ज़ाहिर ऐं अंग वधी 1,98,482 थी विया आहिनि। अॼु 520 नवां केस मां 1273 जो तालुक़ु कराची सां आहे। जामशोरो में 14, ठठो में 10, घोटकी ऐं सजावल में 9 केस ज़ाहिर थिया आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त कोरोना सिंध में तबाही मचाए छॾी। 24 कलाकनि दौरान 58 मरीज़ फोत, 801 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी आहे। सिंध में 24 कलाकनि दौरान कोरोना जा 1520 नवां केस ज़ाहिर ऐं अंग वधी 1,98,482 थी विया आहिनि। अॼु 520 नवां केस मां 1273 जो तालुक़ु कराची सां आहे। जामशोरो में 14, ठठो में 10, घोटकी ऐं सजावल में 9 केस ज़ाहिर थिया आहिनि।